अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल चंडीगढ़ जी अॼु तव्हांखे मुकमिल कहाणी ऐं मुकमिल अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। उन खां पहिरियां असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, अगरि असांजे यूट्यूब चैनल ते न आहे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं वीडियो खे ज़रूरु लाइक कंदा। तो अचो त हीअ कहाणी ॿुधूं। त बाक़ी हिकिड़ो ॾींहुं इंशाल्लाह सुभाणे शाम 8 वॻे चंडीगढ़ ड्रामो तव्हां वटि अची वेंदो। इंशाल्लाह सिंध टीवी ते तव्हां ॾिसंदो। उम्मीद आहे त हीउ ड्रामो तव्हांखे ॾाढो मज़ो ॾींदो ऐं तव्हांखे ॾाढो पसंदि ईंदो। त 10 अप्रैल ते हिनखे अपलोड कयो वेंदो, मतिलबु सुभाणे अपलोड कयो वेंदो 8 बजे। त हीउ ड्रामो हफ़्ते में 2 ॾींहं हलंदो, छंछरु ऐं आर्तवार जे ॾींहुं। त हीउ रमशा शहज़ादी ऐं अब्बास गुल जो ड्रामो इहो अथव जेको अची चुको आहे। त तव्हांजो इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्मु। काफ़ी दोस्त चई रहिया आहिनि त चंडीगढ़ ड्रामो कॾहिं ईंदो। त चंडीगढ़ ड्रामो इंशाल्लाह सुभाणे शाम 8 बजे अपलोड कयो वेंदो सिंध टीवी ते, ज़रूरु ॾिसिजो। त हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो जीअं तव्हांजा काफ़ी दोस्त इहो ड्रामो ॾिसी सघनि। त अब्बास गुल ऐं रमशा शहज़ादी इन ड्रामे में ॾाढो अहिड़ो मज़ो कंदा जो हिन ड्रामे खे वायरल करण जी कोशिशि कंदा, मतिलबु मशहूरु करण जी इन ड्रामे खे कोशिशि कंदा। त असांजो हीअ कहाणी जेको तव्हांजे अॻियां पेश